घोटकी में बल्दियाती इलेक्शन के हवाले से हुसैन बेले गोठ लालूवारे समेत पीपी जे उम्मीदवार जूं मुख्तलिफ गोठन में कॉर्नर गरजाणियों गोठ लालू में हाजी शहमीर मलिक, बशीर मक्सी, दिलशाद मलिक, परियल मक्सी की अगवानी में प्रोग्राम मुनक़िद किया वियो, जिते पीपल्स पार्टी के उम्मीदवार जाम गुलाम कादिर खान धारे जो, जाम आसिफ रज़ा खान धारे जो, सैयद इम्तियाज शाह, सैयद कायम अली शाह, अख्तर खान संघड़, सैयद रिजवान शाह, सैयद यासीन शाह ऐं ॿियनि प्रोग्राम में शिरकत कई। उन मौके ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त पीपल्स पार्टी अवाम खे हमेशह रोज़गार ॾिनो आहे, ईंदड़ हुकूमत बि पीपल्स पार्टी जी हूंदी। हुननि चयो त धारे जा बिरादरी अवाम खे रोड रस्ता, नौकरियूं ऐं ॿियूं सहूलतूं ॾिनियूं आहिनि। हुननि चयो त हाणे अवाम समेत पीपल्स पार्टी जा सीनियर नौजवान बि मैदान में अची विया आहिनि, जेके इंशाअल्लाह तीर ते ठपो हणी कामयाब कंदा।